जगद्गुरु श्री चंद्र जी जगदीश, जगद्गुरु श्री चंद्र जी आप हो योगी 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 राज। बड़ी सभा में बैठ के मेरी लाज रखो महाराज। श्री चंद्र देवम शिवम दुर्गम भस्मावलिप्तं शशि शुभवर्णं पद्मासनस्थं सुखदं यतीन्द्रं वाकायचिते सततं भजेऽहं। वाकायचिते सततं भजेऽहं। मालिक मेहर जा साईं, मेहर सदा साईं। जेके अचन था तो दर मालिक मेहर जा साईं, मेहर सदा साईं। जेके अचन था तो दर मालिक अरदास कनाई एक भला पाए करे जो हथ बदी करे। कवि भजन जे अंदर लिखियो आहे पलो झलियो मूं आहे। जेको जेको उन झूलण जे दर ते पलो झलींदो उन जा सब मन जूं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि। उन जी जेके बि दुख
करता है वो सब जेको कटजी वेंदा आहिनि उन ज्योतिन वारे जे अॻियां जेका जेका बि असां आश रखंदासीं वो ज्योतिन वारो ज़रूरु असांजी पूरी कंदो। अचो सभु मिली करे झोल झले करे जेतिरी बि संगत हिते वेठी आहे सभु झोल झले करे असां गॾु जीअं मां चवां थो तीअं सभु मिली करे ॻाईंदासीं। सब मिली कर गाईंदासीं मां ख़बर आहे सभिनी खे तव्हांखे ॻाइणु ईंदो आहे सभु मिली करे जेतिरी बि संगत वेठी आहे भाव सां सब मिलकर गाईंदासीं ये ॻाल्हियूं हितां ई मिलंदियूं आहिनि जो तव्हांखे किताब कोन मिलंदी सभु मिली करे कहिड़ो दान जेको आहे करणु खपे उन्हनि सतगुरनि खे पंहिंजे पंहिंजे सतगुरनि खे यादि करे पंहिंजे पंहिंजे गुरुनि खे यादि करे पंहिंजे पंहिंजे प्रभु खे यादि करे जंहिंमें तव्हांजो विश्वास हुजे मिली करे अरदास कंदासीं त साईं असांखे कहिड़ो दान खपे उनजो वर्णन जेको आहे भॼन जे अंदरि कयल आहे सभु मिली करे इहो संगत दान घुरे थी चरणनि जो ध्यान घुरे थी
अजो सफा पर जुड़न की अरदास में कैसी माता जी को यो दान करो सी यो सुंदर दान गोरे तो चरणन जो ध्यान गोरे तो सत्संग जो वर करे तो सत्संग वारा साई सब मिलकर जेतरी भी संगत इधर बैठी है सब मिलकर झूलण जो उत्सव है जो 40 ॾींहं हलंदो ऐं ॾाढो धाम धूम सां सभिनी जॻहियुनि ते मल्हायो वञे पियो। सभिनी जॻहियुनि ते झूलण जी ज्योतियूं उहे भंडारा ऐं ही जेके ॾींहं आहिनि उहे पवित्र आहिनि। तव्हां ॾिसो हिननि ॾींहंनि में सभु अची वेंदा आहिनि। कृष्ण भॻवान बि अची वेंदो आहे, माता बि अची वेंदी आहे, भाई बहन जो प्यार बची वेंदो है। मन सब ॻाल्हियूं तव्हांखे बोलो शंकर बची वेंदो है। सब जेको अची वेंदा आहिनि। असांखे खाली यादि करण जी देर आहे। पाण रोज़ हिते अची करे झूलण जे अॻियां उन्हनि खे यादि कयूं था। अचो सभु मिली करे उन झूलण खे यादि करे सभु मिली करे ॻाईंदासीं। ओ तू याद कर झूलण खे, झूलण ढोड़ी ईंदो आहे। याद कर झूलण खे, ढोड़ी ईंदो आहे। याद कर झूलण खे, सचो साईं तुंहिंजी मुश्किल, सचो साईं तुंहिंजी मुश्किल, सचो साईं लगातार कार्यक्रम हुजण जे करे सॼो महीनो कार्यक्रम है गलो वेठल है। तंहिंजे करे संगत के साथ ॾियणो आहे। जेतिरी भी संगत वेठी आहे न सभु मिली करे ॻायो।
कौन सा तू याद कर रौनक चेहरे ते अची वई
अचो समय जो ख़ास ख्याल रखो आहे। 5 मिनट जे अंदर असां पंहिंजो कार्यक्रम समाप्त कंदासीं, छाकाणि त चवंदा आहिनि जेको कमु समय सां थी वञे न उहो ॾाढो सुठो थींदो आहे। सभु मिली करे जेतिरी बि सिंगत वेठी आहे, मां माफ़ी चाहींदुसि जो फरमाइशूं जेकॾहिं ईंदियूं त मां उहो पूरी कोन करे सघंदुसि। समय जो टाइम घटि आहे, उहो असांजी भेण हींअर अची वई, साईं मूंखे इहो भॼन ॿुधाइजो, पर एतिरो समय कोन्हे जो पाण उन्हनि फरमाइशुनि खे पूरो कयूं। अचो सभु मिली करे 2 मिंट सभु मिली करे झूलण जी दर ते भॻतनि जा ॿुधी सॻड़ा झूलेलाल आयो आहे। जेके जेके गरबा करण ईंदा हुजनि उहो थी सघे थो। कंहिंखे ईंदा आहिनि छेज लॻाइण, जेके ईंदी आहे छेज बि लॻाए सघो था ऐं गरबा बि करे सघो था। जेके ईंदा हुजनि उहे सभु थी वञो पंहिंजी जॻह ते, सभु थी करे भॻतनि जा ॿुधी सॻड़ा झूलेलाल आयो
सबै 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 मिली करे सब बैठ में जगह थी लो सबै की छेद कर जी सब बैठ में जगह थी लो सब बैठ में केर में गए दो ना हमारी ये कुर्सी सी मोद और वो चलियो कुर्सी वाला होती है कुर्सी ना जेके बेटा कुर्सी पे वो होती है होती है हम होती है हां खाली बैठे हम मां को तो जा तो पायो बैठे सरे सरे थी सरोती की छेद मिली करे बमड़ी लगी सब मिली करे कहीं बस लाल झूले लाल झूले लाल
नची नची थक जाऊंगा अञा हाँ अञा 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 हिकिड़ो ख़ुदा का इशारो अचे थो भई हिकिड़ो जेको आहे भॼन अञा चवणो आहे तंहिंजे करे अॼु हिकिड़ो भॼन वधीक न हिकिड़ो भॼन चई करे पोइ जेको आहे समापति कंदासीं हिकिड़ो भॼन चई उन खां पोइ समापति कंदासीं सभिनी करे जेतिरी बि संगत वेठी आहे 5 मिंट जो टाइम आहे असां केर जुड़ा का मेरा उठना सभी के हाथों में जेतरी संगत वेठी आहे ते वेठे वेठे नचणो आहे वेठे वेठे भई हथ मथे करे माता के सिखारा तो कीअं नचबो आहे वेठे वेठे नची सघो था ओ महर बया गुरजे ओ साईं तुंहिंजी दया दुआ गुरजे ओ महर बया गुरजे साईं तुंहिंजी दया दुआ गुरजे
अचो त मिली अखो पायो